अस्सलामुअलैकुम अब्दुल्ला एवरी टॉपिक। तव्हां ॾिसो जॾहिं पंहिंजो पालनहार रब पाक अल्लाह साईं पूरे जहान जो मालिक राज़िक सभु कुझु हू आहे, उनजे बावजूद पाण ॿियनि जे पोयां लॻंदा आहियूं। ताबीदनि वारनि जे दरगाहनि जे हिननि जे उन्हनि जे सभिनी जे पोयां लॻंदा आहियूं। बहरहाल मुंहिंजो चवण जो मक़सदु इहो आहे त अहिड़ियुनि जायुनि ते माण्हू कुल वग़ैरह पढ़े, आतल कुर्सी पढ़े, दुरूद इब्राहिम पढ़े, क़ुरान पाक पढ़े, जीत पंहिंजो सवाबु हिननि खे पहुचे। छाजे करे जीत हिन जान मां ॻाल्हाए आहे, पाण त हिन जान में मौजूदु आहियूं, पर पाण छा कंदा आहियूं, हिननि खां ई औलाद घुरंदा आहियूं, बीमारियुनि लाइ शिफ़ा घुरंदा आहियूं, ॿिया कई नौकरियूं घुरंदा आहियूं, कई जेके बुनियादी मसइला आहिनि से सभु हिननि जे अॻियां जी शेयर कंदा आहियूं। हाणे हिकु इंसान हिन जान में तव्हांखे छा ॾिनो ऐं ॾियण वारी ज़ात सभु रब पाक जी आहे। हिन इंसान खे जेकॾहिं जीअरे ॾिनो हूंदो त रब ॾिनो ऐं छॾाईंदो बि रब हिनखे। पाण उन जे अॻियां अची झुकूं पिया, एॾो पंहिंजो ईमान कमज़ोर आहे। इन करे ख़ासि अॼु आउं हिन दरगाह ते आयो आहियां। एॾी बराए महिरबानी तव्हां जेको पंहिंजो मसाइल हुजे रब सां हल करो, शेयर करो। जेतिरा मसइला तव्हां माण्हुनि खे ॿुधाईंदव मसइला वधंदा, रब खे ॿुधाईंदव मसइला घटिबा। हाणे अक्सर माण्हू ईंदा आहिनि अहिड़ियुनि जॻहियुनि ते औलाद जे करे, ख़ासि करे त आउं तव्हांखे हिकिड़ो बेस्ट नुस्ख़ो हिकमत जो ॿुधाईंदुसि। सिर्फ़ु 10 ॾींहंनि में उहो ईअं आहे जो कारा नंढा चणा जेके थींदा आहिनि उहे गैस ते तव्हां रखंदव, उन में वरी 1 गिलास पाणी जो ॿियो विझो, इहे थी विया 2 गिलास पाणी जा, अधु पाउ चणा। हा ठीकु, इहे तव्हां कयो, इहो कयो। हाणे तव्हां बाहि ॿारंदव नॉर्मल ॿारण जो गैस खे, नॉर्मल ॿारण ॾींदव। उन खां पोइ जेॾीमहिल तव्हां ॾिसो बगीअ जी हंडी में 1 गिलास बचो आहे, पोइ तव्हां हुनखे गैस खे बंदि करे छॾो, ऑफ करे छॾो गैस खे। गैस खे तव्हां ऑफ कयो, पोइ तव्हां ॾे बचंदो 1 गिलास पाणी जो ऐं बक़ाया चणा बचंदा। चणा तव्हां जेके आहिनि से खाई छॾो, बाक़ी छा बतो, बाक़ी बतो पाणी 1 गिलास। उन 1 गिलास पाणी में 1 चिमिचो ओरिजिनल माखी, जेका नंढी माखी थींदी आहे पाण ॾे, उहा जेका मेडिकलनि मां मिलंदी आहे या वॾी माखी या न, ओरिजिनल माखी जो 1 चिमिचो उन पाणी में विझी तव्हां पीओ, नेराने पीओ। ऐं उन वक़्तु तव्हांजो खाधल कुझु बि न हुजे, निंड मां उथी माना तव्हांखे इहो कमु करिणो आहे 10 ॾींहं लाॻीटो। इंशाअल्लाह ताला तव्हांखे औलाद बि थींदो ऐं जिस्मानी ताक़त ईंदी, मर्दानगी ताक़त बि ईंदी। इंशाअल्लाह अल्लाह पाक तव्हांखे औलाद ॾींदो रब जे हुकम सां। अस्सलामु अलैकुम, जज़ाकल्लाह। लाइक करो, मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब करो। अब्दुल्ला एवरी टॉपिक।